भारत ऑपरेशन सिंदूर में फौजी हदफ हासिल करण में नाकाम रहियो। पाकिस्तान की कामयाबी में बाहरी हिमायत जुड़ा इल्ज़ाम गैर ज़िम्मेवाराना ऐं हक़ीक़तुनि जे उबतड़ आहिनि। कंहिं बि भारतीय अगराई जो बिना के हिबक जे मुंहुं तोड़ सख़्त तकलीफ़ ॾींदड़ ऐं सोच खां वधीक जवाब ॾिनो वेंदो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जे दौरे दौरान नेशनल सिक्योरिटी एंड वार कोर्स पूरो कंदड़ ऑफिसरनि खे ख़िताब। फील्ड मार्शल जंग जे बदिलंदड़ किरदार ते रोशनी विधी ऐं ॾुखियुनि हालतुनि में मुंझाईंदड़ चैलेंजिस खे असराइते तरीक़े सां मुंहुं ॾियण लाइ ज़हनी तयारी, अमली फ़हम तोड़े पेशेवरानी महारत की अहमियत ते ज़ोर ॾिनो। संदसि वॾाणे त भारत पाकिस्तान जे ॾहाकनि ते ॿधल हिकमत अमली, मक़ामी सलाहियत ऐं मज़बूत इदारनि जी बुनियाद ते कामयाबी खे तस्लीम करण खां इनकार करे रहियो आहे। ख़ासि तौर ॿितरफ़ी फ़ौजी टकराव में ॿियनि मुल्कनि खे शामिल करण भारत जी नाक़स सियासी कोशिश आहे। FBR ऐं IB जी कोशिशुनि सां 178 अरब रुपयनि जी उगाड़ी मुमकिन बणी। टैक्स चोरी जी कोशिश नाकाम बणाईंदे 10 अरब रुपयनि खां वधीक इज़ाफ़ी टैक्स वरितो वियो। वज़ीर आज़म खे टैक्स चोरी ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी ख़िलाफ़ ऑपरेशन जी रिपोर्ट पेश। शहबाज शरीफ़ जी FBR ऐं IB जी टैक्स उगाड़नि में इज़ाफ़े जे लाइ क़दमनि जी वाखाण। संदसि वॾाणे त मुल्की मुआशी इस्तेहकाम टीम जी गॾियल कोशिशुनि सबबि मुमकिन थियो आहे। मुल्क जी मुआशी तरक़ी, अवाम जी ख़ुशहाली जे लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। टैक्स आमदनी में वाध जे लाइ समूरा इदारा गॾिजी कमु कनि। वज़ीर आज़म सां इत्तलात जी वफ़द जी मुलाक़ात। शहबाज शरीफ़ पारां UAE जी टेली कम्युनिकेशन ग्रुप खे मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी जी आड़। संदसि वॾाणे त हुकूमत सीड़पकारी जे लाइ समूरी सहूलियतूं यकीनी बणाईंदी। कारोबार दोस्त माहौल ऐं सीड़पकारी जा वधीक मौक़िया पैदा करणु पहिरीं तरजीह आहे। परॾेही सीड़पकारनि खे पुरअमन माहौल फ़राहम कयो वेंदो। ग्रुप जे वफ़द चयो आहे त पाकिस्तान में कामयाब सीड़पकारी जे लाइ पुरज़म आहिनि। सिंध हुकूमत ॾियारी में इमारत किरण वारे वाक़े में फ़ौत थी वियल 27 शहरनि जे वारसनि खे 10 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो। कराची शहर में इंतहाई ज़बून हाल बणियल 51 इमारतुनि खे किराइण जो फ़ैसिलो। कमिश्नर खां 24 कलाकनि में इमारतुनि जा तफ़सील तलब। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे DG मोहम्मद इस्ताक़ खोड़ो खे उहिदे तां हटायो पियो आहे। वरी वज़ीर घरू वज़ीर खे फ़ौरी तौर ते FIR दाख़िल करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई की हिदायत कई आहे। फैक्ट फाइंडिंग कमेटी खे 2 ॾींहनि में रिपोर्ट पेश करण की हिदायत कई वई आहे। कंहिं सरकारी ऑफिसर की कोताही साम्हूं आई त कार्रवाई थींदी। मक़ामी इदारनि जे सूबाई वज़ीर सईद गनीअ चवण आहे त वाक़े में फ़ौत थी वियलनि जे वारसनि खे 10 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। फैक्ट फाइंडिंग कमेटी की मोहलत में 48 कलाकनि जो इज़ाफ़ो कयो वियो। कमेटी की सरबराही कमिश्नर खे सौंपी वई आहे। कमेटी 2 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कंदी। 2022 खां पोइ जेके ऑफिसर मुक़रर थिया उन्हनि खे जांच में शामिल कयो वेंदो। कराची में 588 इमारतुनि खे ख़तरनाक करार ॾिनो वियो आहे। जिन इमारतुनि खे ख़तरनाक करार ॾिनो वियो आहे उन्हनि बाबति कमिश्नर खां तफ़सील घुरिया आहिनि। ज़बून हाल बणियल 51 इमारतुनि खे जल्द किराइण जो कमु शुरू कयो वेंदो। गैर क़ानूनी इदावत ऐं ख़रीदारी ते क़ानून सख़्त कया वेंदा। 20 ग्रेड जो ऑफिसर शमीर खान भुट्टो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो नओं डायरेक्टर जनरल मुक़रर। नोटिफिकेशन जारी। शमीर खान भुट्टो वज़ीर आला जी इंस्पेक्शन इंक्वायरीज़ ऐं इम्प्लीमेंटेशन टीम जे सेक्रेटरी तौर ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो हो। लियारी इमारत वाक़े खां पोइ मोहम्मद इस्ताक़ खोड़ो खे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे DG वारी उहिदे तां हटायो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी रिहाइशगाह आमद। शर्जील इनाम मेमण पारां मोहसिन नक़वी जी आजियां वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी जे मुलाक़ात दौरान मुल्क जे अहम सियासी मामलनि ते ख़यालनि जी ॾेवड़, क़ौमी वधी ऐं अवामी मफ़ादनि ख़ातिर सियासी क़ुव्वतुनि खे गॾिजी अॻिते वधणो पवंदो। ॿिन्ही अॻवाननि विच में इत्तफ़ाक़। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां मुहर्रम अल हराम के दौरान बेहतरीन सिक्योरिटी इंतजामनि ते सिंध सरकार ऐं सिंध पुलिस जी वाखाण। कराची सेहतमंद हूंदो त पाकिस्तान सेहतमंद हूंदो। जेतिरो मुमकिन थी सघियो शहर जा मसला हल कंदासीं।
सेफ सिटी मंसूबो मुकम्मल थियण सां ॾोहनि में घटिताई ईंदी। ॾोहनि खे रोकणु सेफ सिटी ताईं मुमकिन आहे। वफ़ाक़ी गॾु वज़ीर मौसम नसीब जो कराची चैम्बर ऑफ कॉमर्स में तक़रीर जे ख़िताब पिण चवणु आहे त असां स्मगलिंग ते काफ़ी हद ताईं ज़ाब्तो आंदो आहे। स्मगलिंग मईशत जे लाइ ओॾी आहे, उन जे ख़ात्मे लाइ क़दम खणी रहिया आहियूं। ॾोहनि में घटिताई जो क्रेडिट कराची पुलिस न वञे थो। जेसिताईं कानून सख़्तु न थींदा, हादसा किलन जो मसइलो हल न थींदो। ॾंड ऐं सज़ाऊं वधियूं। समूरनि सूबनि सां गॾिजी कमु करे रहिया आहियूं। जल्द नतीजा नज़र ईंदा। घर वज़ीर मौसम नक़वी पाकिस्तान कोस्ट गार्ड जे इंतज़ाम हेठि कराची बंदरगाह ते 2 नयनि बोट जे शमूलियत वारी तक़रीर में ख़ासि महिमान तौर बि शिरकत कई। सिंध हुकूमत टूरिस्टनि जो घटि में घटि माहवार उजूरो 40,000 रुपया मुक़ररु करे छॾियो। सेक्रेटरी ब्रिगेड बोर्ड पारां गज़ट नोटिफिकेशन जारी। नीम हुनरमंद माण्हुनि जो उजूरो 41,280 रुपया हूंदो। हुनरमंदनि लाइ 48,910 रुपया मुक़ररु करण जी तजवीज़। आला हुनरमंदनि लाइ 50,868 रुपया माहवार उजूरो मुक़ररु कयो वियो। घटि में घटि उजूरे में इज़ाफ़ो सिंध मिनिमम वेजिस एक्ट 2015 तहत कयो वियो। पोरियत जे घटि में घटि उजूरे में वाध 1 जुलाई 2025 खां लागू हूंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी कराची जे सदर सईद गनी जी बिलावल हाउस में मुलाक़ात। शहर जी सियासी सूरत-ए-हाल जे हवाले सां ख़यालनि जी वेवर। इलाहाबाद में पीपल्स पार्टी के सीनियर अगवान अब्दुल सत्तार बचाणी जी जनाज़ नमाज़ पढ़ाई वई। वरी वज़ीर सैयद मुराद शाह समेत सूबाई वज़ीरनि पीपल्स पार्टी के सीनियर अगवाननि कारकुननि मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जे नुमाइंदनि ऐं आम माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। अब्दुल सत्तार बचाणी कुझु अर्सो बीमार रहण खां पोइ 78 वरिहनि जी ॼमार में कराची जे अस्पताल में राति देर सां लाॾाणो करे वियो हो। पार्टी जे सीनियर अगवान जे लाॾाणे ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो, सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं ॿियनि पारां अफ़सोस जो इज़हार। कंबर ज़िले में तालीम खाते जे 377 मुलाज़िमनि जी घर भातियुनि पारां BISP मां वज़ीफ़ो वठण जो इंकशाफ। DEO कंबर शहदाद कोट समूरनि मुलाज़िमनि खां BISP जी रक़म वापसि वठण लाइ लाॻापियल अमलदारनि खे ख़त लिखी छॾियो। ॼाणायल मुलाज़िमनि खां रक़म वापसि वठी रिपोर्ट जमा कराइण जो हुकम। BISP जी रक़म वापसि न कंदड़ मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जी हिदायत। सखर में 26 खां वधीक रिहायशी इमारतूं ज़बून हाल हुअण जो इंकशाफ। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी लाॻापियल अमलदारनि खे ख़त लिखी शहर अंदरि समूरनि ज़बून हाल इमारतुनि जा अंग अखर घुरी वरिता। SBAC जे डिप्टी डायरेक्टर पंहिंजे ख़त में चयो आहे त रहवासियुनि खे फौरी नोटिस जारी करे ज़बून हाल इमारतुनि खे ख़ाली करायो वञे। 24 कलाकनि जे अंदरि रिहायशी इमारतुनि जी तस्वीरुनि सां गॾु रिपोर्ट पेश कई वञे। लाड़काणे जी सरकारी अस्पताल मां अगवा थी वियल ताज़ी जावल बाड़ी। कराची मां बाज़ियाब जवाबदार औरत गिरफ़्तार। सचल थाणे जी पुलिस कराची जी बिलाल कॉलोनी में घर ते छापो हणी बाड़ी खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिब गिरफ़्तार औरत दुरनाक चांडियो मीरो खान तालचे जे ॻोठ भंबू खान चांडियो में लेडी हेल्थ वर्कर आहे, जंहिं 9 महीना अॻु ॿी शादी कई हुई ऐं औलाद न थियण ते बाड़ी खे अगवा करे कराची खणी आई हुई। बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। कोहे सुलेमान नदी में चुआड़ अचण खां पोइ केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। जाबलू इलाइक़नि में तूफ़ानी बरसात सबबि ॻोठ बि ॿुॾी विया। बोलान नदी ऐं सनी नदी में 2,300 क्यूसेक चुआड़ अची वियो। रोदी पुल जो 10 फुट टुकड़ो लुढ़ी वञण सबबि केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काटा। DC बुलान मूजिब बोट जे वहिकिरे सां को जानी नुक़सान न थियो। रोदी पुल जी बहाली जो कमु जल्द शुरू कयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चौमासी जो वसकारो। गर्मी घटिजी वई, मौसम ख़ुशगवार शेख थियो ऐं गुलाब निगारी में मींहुं वसण खां पोइ बिजली बंदि थी वई। मॉनसून बरसातुनि सबबि सिंध दरिया में गुड बैराज वटि पाणी जी सतह में वाध थियण लॻी। मथां वेकिरो 1,73,594 क्यूसेक रिकॉर्ड, हेठां वेकिरो 1,35,775 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। बरसातुनि खां पोइ गुड बैराज वटि पाणी जी सतह में वधीक इज़ाफ़ो थी सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चौमासी जी बरसातुनि दौरान हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ हाई अलर्ट
रहण की हिदायत कर छॾी। सन चवण आहे त बोर्ड की इम्कानी सूरत हाल के नज़र में रखंदे फौरी हिफ़ाज़ती कदम खया वञनि। NDA में बोर्ड की सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ ॿियनि इदारनि सां सहकार खे यकीनी बणाए समूरा सूबा बोर्ड की सूरत हाल के नज़र में रखंदे अवाम के लाइ असराइती आगाही मुहिम जारी रखनि। हैदराबाद वेझो न्यू फुलेली कैनाल RD 122 आर साइड बर्ड पानी में दबाव सबब बंद के 50 फुट खां वधीक धारो पइजी वियो। हैदराबाद तालुके जा मुख़्तलिफ़ ॻोठ ऐं समें एकड़ ज़रई ज़मीन पानी हेठि अची वई। रेस्क्यू आबपाशी खाते जो अमलो ऐं ज़िले इंतिज़ामिया घारो बंदि करण में रुधल। ज़िले इंतिज़ामिया मूजिबि कमंद, वण, अंजोर ऐं ॿिया फसल पाणी हेठि